दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू सैनीमा चौक ते 38 सेंटीग्रेड जी शदीद गर्मी सबब ट्रैफिक पुलिस एहलकार ज़ाहिद हुसैन हिंगोरो ड्यूटी दौरान शदीद गर्मी लगण सबब बेहोश थी वियो, जंहिंखे संदसि साथी पुलिस एहलकार सिविल अस्पताल दादू एमरजेंसी वार्ड में खणी आया। एमरजेंसी में पखो ख़राब हुजण सबब साथी पुलिस एहलकार पंहिंजे रुमाल सां हवा ॾेई रहियो हुयो। दादू सीपको वापडा वारा अहिड़े ज़ुल्म जी गर्मी में भी 15 कलाक लोड शेडिंग करे अवाम खे ॿिणे अज़ाब में मुब्तला कनि था। दादू जी अवाम जी सीपको दादू वारनि सां पुरज़ोर मुतालबो आहे त जून जुलाई अगस्त में वध मां वध 5 कलाक लोड शेडिंग करें अवाम के कुछ रिलीफ फराहम कन ऐं अवाम सां ज़ुल्म बंद कन। आवाज़ न्यूज़ दादू। नाज़रीन, दादू में 47 सेंटीग्रेड हींअर गर्मी हले पई, सो ही ट्रैफिक अमलदार गर्मी जे करे बेहोश थी विया आहिनि। अदा किथे थियो आहे? सैनीमा चौक ते। सैनीमा चौक ते जी छा थियो? केर कयो तो गर्मी थोड़ो चक्कर थियो हुन जे करे थोड़ो सैनीमा ड्यूटी हाणे त तकरीबन सही आहे हालात। अधे जो नालो छा आहे? ज़ाहिद हुसैन। ज़ाहिद हुसैन जी, ज़ात हिंगोरो। हिंगोरो।